वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह अॼु सेवण पहुचंदो। मंछर में पाणी जी सूरत हाल गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां साॻी सूरत हाल बरक़रार आहे। हिन वक़्तु मंछर जी सतह 20 फुट 9 इंच ते 24 कलाकनि में पाणी न वधियो आहे, न ई वरी घणो आहे। मंछर जी फाट जे दरवाज़नि मां जेको पाणी निकिरे थो, उन मंछर भरिसां केतिरनि ई ॻोठनि खे ॿोड़े छॾियो आहे। अॼु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मंछर बाबति आला आर्मी इरीगेशन समेत मुख़्तलिफ़ इदारनि जे अॻवाननि सां अहम मीटिंग कंदो ऐं उन हवाले सां अपडेट करे रहियो आहे। सेवण खां रियाज़ जमाली। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु एशिया जे सभ खां मिठे पाणी जे वॾे ढंढ मंछुर ढंढ ते मौजूदु आहियूं। मंछुर बाबति तव्हांखे ताज़ी सूरत खां आगाह कंदो हलां त मंछुर ढंढ जी सतह जेको गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां वठी साॻे जॻह ते आहे, उणी इलार ते आहे। ऐं हिन वक़्तु जेका बंदि मंछुर जी सूरत हाल बि काफ़ी बहितरु आहे। ऐं उनखां पोइ मुख़्तलिफ़ अफ़वाहूं बि गर्दिश कनि पियूं ऐं ज़रियनि वटां मालूम थींदो पियो वञे त के चवनि था मंछुर बंदि खे कट लॻाए जोही ऐं दादू खे बचायो वेंदो। पर हितां जा जेके माण्हू उहे बज़दा आहिनि त हींअर मंछुर जी जेका सूरत हाल इत्मिनान जोगी आहे ऐं पाणी जो दबाव जेको आहे सो जिथे आहे उते बीहजी वियो आहे। पाणी न हिन वक़्तु घटिजे थो, न वरी खुटे थो। और ॿुधाईंदो आहे त मंछुर वटि जेको गेट लॻल आहे, इन मां जेको छोलियुनि जे ज़रिए जेको पाणी फाट में वञे थो, जंहिंजे करे हितां जा पस गर्दाई वारा केतिरा ई ॻोठ पाणी जे हेठि अची विया आहिनि। ऐं उनखां पोइ जेके सभई घर टही पट पइजी विया आहिनि। पर हितां जे मक़ामी माण्हुनि इहो चयो त जेकॾहिं हवाऊं लॻणु शुरू थी वियूं, हवाऊं लॻण सां मंछर हीअं जेको समुंड ॾे खे पियो वॾियूं छुलियूं पैदा थी थियूं, जंहिंजे खां पोइ जेको कपरनि खे खाइणु लॻे थो ऐं जेके कपर आहिनि उहे इलाही कमज़ोर थींदा था वञनि। जी।